सिंधु सभ्यता ते ॻाल्हि ॿोल जे सिलसिले में रुख़्सती सां मुख़ातिब आहियां। अॼु पाण सिंधु माथिरी जे अहम माॻ राखी ॻढ़ी बाबति ॻाल्हि ॿोल कंदासीं। उन खां अॻु भाउरनि ऐं भेनरुनि खे गुज़ारिश आहे त हू असांजे चैनल खे सब्सक्राइब कनि त जीअं पंहिंजो राब्तो जारी रही सघे। भारत जे रियासत हरियाणा मां राखी ॻढ़ी जे क़दीम माॻ तां सिंधु सभ्यता जा आसार मिलिया आहिनि। माहिरनि मूजिबि राखी ॻढ़ी जो क़दीम माॻ मोहन जे दड़े जे क़दीम आसारनि खां बि वधीक एराज़ी ते फैलियल आहे। ही क़दीम माॻ 568 एकड़नि ते फैलियल आहे। हिन माॻ तां ट्रामे जा बर्तन, हार सिंगार जो सामान, मच्छियुनि फासाइण जा हुक, हॾियुनि जूं ठहियल वारनि में विझण जूं पिनूं, ॿारनि जा रांदीका, तोर करण जा वट ऐं वॾे अंग में मोहरूं मिलियूं आहिनि। मोहरुनि ते चीते जी शिकिल चिटियल आहे। हितां इंसानी जिस्म जा 4 ढांचा बि मिलिया आहिनि, जिन में 2 मर्दनि, 1 औरत ऐं 1 ॿार जो ढांचो शामिल आहे। ही इंसानी ढांचा अॼु खां 5000 साल आॻाट आहिनि। राखी ॻढ़ी क़दीम सिंधु सभ्यता जे शहरी तमदुन जे दौर सां वास्तो रखंदड़ माॻ आहे, जितां सलीक़े सां रहण जा पकसरावा घर, वेकरियूं ऐं डिघियूं घिटियूं मिलियूं आहिनि। घरनि अंदरि गुसलखाना ठहियल आहिनि। हितां मिलंदड़ रांदीकनि में कुते जी शिकिल जे मूर्तियुनि जो वॾो अंग शामिल आहे। सिंधु सभ्यता जे माॻ राखी ॻढ़ी जे कब्रिस्तान मां हथायल इंसानी ढांचनि जी थियल DNA टेस्टुनि मां इहा साबिती मिली आहे त उन दौर ऐं उन खां पोइ सिंधु माथिरी तरफ़ परॾेह मां माण्हुनि जी का बि लॾ पलाण न थी हुई। सिंधु सभ्यता जे उन माॻ समेत हिन माथिरी में रहंदड़ माण्हू हितां जा असुलूका रहवासी हुआ ऐं अॼु बि हिन माथिरी में रहंदड़ माण्हू संदनी पोयर आहिनि। दखन कॉलेज पुणे जे वाइस चांसलर प्रोफेसर वसंत शांदे चयो आहे त 5000 साल अॻु जे हथायल इंसानी ढांचनि जी DNA टेस्टुनि मां साबित थियो आहे त हिन खिते ॾांहुं गुज़िरियल 10000 सालनि दौरान का बि परॾेही माण्हुनि जी लॾ पलाण न थी हुई। उन करे आर्या नसुल जे माण्हुनि जे हिन खिते ते काह करण ऐं हितां ॾेही माण्हुनि जे लॾ पलाण वारी थ्योरी में का बि हक़ीक़त न आहे। उन करे वेदनि वारे दौर में आर्या टर्म जो इस्तेमालु कंहिं कबीले या बिरादरी तौर त कयो वियो हुजे, पर उनखे को ॿाहिरियों नसुल करार ॾेई नथो सघिजे। राखी ॻढ़ी मां मिलियल इंसानी ढांचनि जे जिस्मानी बनावट यानी कद काठ हरियाणा ऐं पंजाब में हिन वक़्तु रहंदड़ माण्हुनि सां मिलंदड़ जुलंदड़ आहे, यानी मुशाबत रखे थो। ॾखिण कोरिया जे सियोल नेशनल यूनिवर्सिटी कॉलेज ऑफ मेडिसिन्स में राखी ॻढ़ी जे इंसानी ढांचनि जी पैथोलॉजिकल तज्ज़ियो ऐं संदन फिजिकल रिकन्स्ट्रक्शन कई वई, जंहिंमां बि इहा ॻाल्हि साबित थी त हिन वक़्तु हिन खिते में रहंदड़ माण्हू 5000 साल अॻु राखी ॻढ़ी में रहंदड़ माण्हुनि जो तसलसुल आहिनि। नीराज राय ऐं वसंत शांदे मूजिबि राखी ॻढ़ी जे DNA में वाज़िह नमूने मक़ामी अंसर मौजूदु आहे। DNA में तमामु घटि सतह ते परॾेही अंसर जी मौजूदगी ज़ाहिर थी आहे। उन परॾेही अंसर जो वास्तो ईरान जे हारपो कंदड़ माण्हुनि सां आहे, जिन जा हिन खिते जे माण्हुनि सां वापारी लाॻापा हुआ। ईरान ऐं सिंधु माथिरी जूं सरहदूं हिक ॿिए सां सलहाड़ियल हुजण सबबि ईरान मां माण्हुनि जो हिते अचणु ऐं हितां माण्हुनि जो भर वारे मुल्क ईरान में वञणु, वापार करणु या रहाइश इख्तियार करणु स्वाभाविक लॻे थो। प्रोफेसर नीराज राय मूजिबि राखी ॻढ़ी मां मिलियल इंसानी ढांचनि ते कंहिं जंग या हमले दौरान कंहिं बि क़िस्म जे तशदुद जा निशान मौजूदु न आहिनि।
राय मूजिब राखी गढ़ी जे ऋग्वेदिक दौर वारे तह में बि सिंधु सभ्यता जो तसलसल मौजूदु आहे। सिंधु सभ्यता वारे दौर खां पोइ राखी गढ़ी खे आबाद कंदड़ माण्हू के ॿाहिरां आयल न पर उतां जा असलूका रहाकू हुआ जिन अॻुवारी तहज़ीब जे तसलसल खे बरक़रार रखियो। माहिरनि राखी गढ़ी जे क़दीम बाग़ जे खोटराई बादी जो नतीजो कढियो आहे त इन बाग़ जा रहवासी अॼु बि उन इलाइक़े में रहंदड़ आहिनि। डॉक्टर वसंत शांति मूजिब 7500 साल अॻु राखी गढ़ी में रहंदड़ माण्हू अॼु बि उन जाइ ते मौजूदु आहिनि ऐं उन दौर जी तहज़ीब मुकमिल फना न थी हुई पर उन पंहिंजो तसलसल बरक़रार रखियो हो। महिरबानी दोस्तो।